अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं हिन फाइल ते तव्हांजी साइन जी ज़रूरत आहे। हाँ पर हिन फाइल जी साइन जी फीस 25,000 हूंदी। साईं तव्हांखे पगार त गवर्नमेंट ॾे थी पर हे रिश्वत छो? इन पगार में छा थींदो? असां बि लखे रुपया भरे करे इन कुर्सी ते पहुता आहियूं। तव्हांजी पगार त 75,000 जे लॻभॻि थींदी पर हे सभु छाजे लाइ? साइन कराइणी थी त करा न त हलियो वञ। पगार तू ॾींदो आहे छा? साईं नाराज़ न थियो, हे वठो फाइल, महिरबानी कयो या पैसा तव्हांखे मिली वेंदा। कुर्बानी कंदासीं ना पुत्र छो बाबा? पुत्र कुर्बानी उन्हनि माण्हुनि ते जायज़ आहे जेके पैसे वारा आहिनि। पाण त ग़रीब आहियूं, पाण वटि एतिरो पैसो बि न आहे जो कुर्बानी करे सघूं। ॾिसे थो मुल्क में केतिरी महांगाई आहे। पर बाबा इजाज़ आहे यूसुफ जो अबो त कुर्बानी कनि था। भला मूंखे कपिड़ा ऐं जुती त वठी ॾींदे न? पुत्र जुती ऐं कपिड़नि जे लाइ न पैसनि जी ज़रूरत हूंदी आहे। पाण वटि एतिरो पैसो न आहे। अलाह सुठी थो वठी ॾींदो। बेहाल का साईं मुंहिंजी कुर्बानी जो गोश्त तयार थी वियो या न? हाँ साईं, तुंहिंजे कुर्बानी जो गोश्त तयारु थी वियो आहे। तुंहिंजे मुलाज़िम खे ॾिनुमि, पोइ चाहे पियो मां फ्रिज में रखियो। का साईं तूं हिते वेह, चांहि पी, दरवाज़े खे मां पाण ॾिसां थो। ठीकु आहे साईं। जी हुकुम कयो, कीअं अचणु थियो? साईं नंढड़ो ज़िद कयूं वेठो आहे त गोश्त कुर्बानी जो गोश्त खपे, उन जे लाइ महिरबानी थी सघे त। हिते कसाई खानो थोड़ा ई आहे। तव्हांजी मर्ज़ी साईं। कोन्हे हल अलाए किथां किथां खां हलिया अचनि। बाबा ही छा? ईद जहिड़ी बसर सामानी। पुत्र जेको अलाह ॾिनो आहे न उन ते शुक्र कर। पुत्र दरवाज़ा खड़के थो, मां ॾिसां केरु आहे। पुत्र ॾिस अलाह जी ज़ात वॾी राज़िक़ ऐं रहीम आहे। ॾिस पाण ई हाणे गोश्त खाईंदासीं।
साईं छा उछलायो अथव? ही गोश्त ख़राब थी वियो इन्ही जे करे उछलियो। साईं अहिड़ी कुर्बानी करण जो फ़ाइदो ना तव्हां खाधो ना कंहिं ग़रीब खे ॾिनो। लॻे थो तव्हां हराम जे पैसे मां कुर्बानी कई आहे। हाँ वाकई ही कुर्बानी रिश्वत जे पैसे में कई हुई। शायद इन्ही जे करे अल्लाह साईं नाराज़ थियो। गोश्त मूंखे पाण खे खाइण लाइ नसीब न थियो। दुआ कयो अल्लाह साईं हिदायत ॾे जीअं अॻिते मां रिश्वत जे वेझे ई न वञा।